अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। कू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहा अन्नासु वल हिजारा अलैहा मलाइकतुन ग़िलाज़ुन शिदादुन ला यअसूनल्लाहा मा अमरहुम व यफ़अलून मा युअमरून। हर किस्म जी हमद सना अल्लाह कमल हाकिमीन अरहमुर राहिमीन अहसनुल खालिकीन खैरुल फासिलीन जिला दुरूद सलाम प्यारे पैगम्बर साकी कौसर इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते मुख्तसर हमद सलात का बाद तरबियत औलाद के हवाले से चंद गुजारिशात पेश करण चाहियां थो। तो इंसान जो औलाद इंसान जो अखियन जो ठार किए बणजी सके थो। वालिदैन हुजण के नाते से हर वालिद हर वालिदा के पंहिंजे औलाद से के शिकायतूं हूंदियूं। किथे चंद शिकायतूं हूंदियूं, किथे लातादाद शिकायतूं हूंदियूं ऐं अल्लाह रहम करे किथे खुदकुशी ते मजबूर कंदड़ बि शिकायतूं हूंदियूं। मुसलमान एक ख़ानदान औलाद सां ऐं औलाद जी तरबियत सां ई तामीर थींदो आहे। इंसान जो औलाद उनजे अखियनि जो ठार बि थी सघे थो, तो इंसान जो औलाद उनके रोअण ते मजबूर भी करे सके थो। इंसान जो औलाद उनके दिल की तस्कीन भी बणजी सके थो, तो इंसान जो औलाद उनके दिल जो दर्द भी बणजी सके थो। इंसान जो औलाद उनकी हकीकी रूहानी फितरी ऐं खुशहाली वारी जिंदगी जो सबब भी बणजी सके थो। पर बे पासे ॾिसजे तो औलाद वालिदैन के खुदकुशी ते मजबूर भी करे सके थो। एक आम नंढड़ो या मामूली मसलो कोने, ही एडो अजीम मसलो आ त अल्लाह कमुल हाकिमीन पंहिंजे बंदन के एक दुआ सेखारी है। रब्बना हबलना मिन अज़वाजिना व ज़ुर्रियातिना कुर्रता अयुन वजअलना लिलमुत्तकीना इमामा। अल्लाह असांखे पंहिंजो अहल, पंहिंजो ख़ानदान, पंहिंजा घरवारा व ज़ुर्रियातिना, अल्लाह असांजो लखते जिगर असांजो पुटु हुजे या असांजी न्याणी हुजे, अल्लाह असांजे अखियनि जा ठार बणिजी वञे। औलाद अखियनि जो ठार कीअं थींदो आहे मुसलमानो? अॼु शायदि को दुनिया जो वालिद हुजे जंहिंखे पंहिंजी औलाद सां शिकायत न हुजे, पंहिंजी औलाद सां के मसाइल पेश न अचनि, उनजो औलाद उनजे लाइ तकलीफ़ जो बाइस न थियो हुजे। मुसलमानों चंद उसूल असांखे यादि रखणा पवंदा। ख़ाली यादि न, बल्कि असांखे पंहिंजी चार दीवारी, पंहिंजे घर, पंहिंजे माहौल, पंहिंजी औलाद ते उहे नाफ़िज़ करणा पवंदा। सब खां पहिरियों उसूल, पंहिंजे औलाद के अक़ीदा तौहीद समझाए, छो त इंसानी हयात जी इब्तिदा भी है, इंसानी हयात जी इंतहा भी है, कामयाबी जो आगाज़ भी हुआ। तो जेकर कामयाबी जिन बुनियादन ते माण चाहियूं था उन्हें जो बुनियाद भी हुआ। अक़ीदे में एक जुमलो जेको औलाद जी पूरी सजन जी जिंदगी के संवारे सके थो, वो जुमलो यो आ तो पंहिंजे पुट के इहो न चओ तो तू मुझी नज़रन में आ। पंहिंजे पुट के इहो न चओ तो जेको तू करी पियो मूंखे सब खबर आ। पंहिंजे पुट के असीं इहो भी दड़को ॾींदा साईं तुंहिंजो जेको किरदार आ वो सब मां ॼाणियां थो। इते थोरो जुमले के मटाए छॾियो
ऐं पंहिंजी औलाद खे सम्झायो त मुंहिंजा पुट तूं जिते बाहीं अल्लाह जे नज़र रहे, पंहिंजे रब खां लिकियल कोन्हे, पंहिंजे ख़ालिक खां लिकियल कोन्हे। तन्हाई जी ज़िंदगी अल्लाह अस्समीउल बसीर आहे, इनफिरादी ज़िंदगी अल्लाह अल अलीमुल ख़बीर आहे, अल्लाह अहकमुल हाकिमीन खां का शइ लिकियल कोन्हे। जेकॾहिं कंहिं पुट जे दिल में, औलाद जे दिल में इहो अक़ीदो मज़बूत थी चुको आहे त मुसलमानो अल्लाह जो कसम आहे, पोइ असांखे ओचितो औलाद जो मोबाइलूं चेक कोन करणो पवंदो, असांखे औलाद जी तन्हाई जे बारे में परेशान कोन थियणो पवंदो, असांखे औलाद जे दोस्त ऐं अहबाब जे बारे में मुशक्क़त ऐं परेशानी कोन खणणी पवंदी। छो त असीं ॼाणियूं था, असां पंहिंजे लख़्त जिगर खे सेखारियो आहे तूं जिते बि हुजीं तूं अल्लाह जे नज़र में, तुंहिंजी का अदा, तुंहिंजो को किरदारु, तुंहिंजो को अमल अल्लाह अहकमुल हाकिमीन जे नज़रनि खां लिकियल कोन्हे। ऐं मुसलमानो नंबर 2, असांजी वॾी ग़लती इहा आहे, असां औलाद सां शिकायतूं खोड़ कयूं, लेकिन मां हिकिड़ो आसान आम फाम सवाल पुछणु चाहियां थो, केतिरा वालिदैन आहिनि जेके ख़ुलूस दिल सां पंहिंजे औलाद लाइ दुआऊं घुरनि था, पंहिंजे रब खे सजदा कनि, इल्तिजाऊं कनि, अल्लाह अहकमुल हाकिमीन जे साम्हूं दरख़्वास्तूं पेश कनि, ऐं दुआ जी अदा औलाद जे जनम वठण खां पहिरियां बि आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, काफ हा या ऐन साद, ज़िक्र रहमत रब्बिक अब्दहु ज़करिया इज़ नादा रब्बहु निदाअन खफिया क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल अर्रअसु शैबा वलम अकुन बिदुआइक रब्बि शकिया व इन्नी खिफ्तुल मवालिय मिन वराई व कानत इम्राती आकिरा फहब ली मिन लदुनक वलिया यरिसुनी व यरिसु मिन आलि याक़ूब वजअलहु रब्बि रज़िया। अल्लाह पोड़ो थी वियो आहे, कमज़ोर थी वियो आहे, हॾा कमज़ोर थी विया आहिनि, आज़ाद जी कुवत जवाब ॾेई वई आहे। दुनिया चवंदी पोड़प जी ॼमार में पुट कोन थींदो आहे, पर अल्लाह मुंहिंजो ताल्लुक़ त तोसां आहे, मुंहिंजो राब्तो त तोसां आहे, मुंहिंजो कॉन्टेक्ट, मुंहिंजो यकीन, मुंहिंजो एतमाद त तुंहिंजी ज़ात ते आहे। वलम अकुम बिदुआइक रब्बि शकिया, मुंहिंजा रब तोखां घुरी कॾहिं ख़ाली हथ कोन मोटियो आहे, तोखां सवाल करे कॾहिं मायूस कोन थियो आहे। मुंहिंजा रब हिन उम्र में पुट जो सवाल करियां थो, अल्लाह मूंखे पुट अता फरमा, यरिसुनी व यरिसु मिन आलि याक़ूब वजअलहु रब्बि रज़िया। अल्लाह पुट अहिड़ो हुजे जंहिंसां तूं मोहब्बत करी, अल्लाह औलाद अहिड़ो घुरिजे, अल्लाह पुट अहिड़ो खपे मुंहिंजो वारिस से, आले याक़ूब जो वारिस से, पंहिंजे ख़ानदान खे संभाले, पूरी क़ौम खे संभाले। पर अल्लाह अहम ॻाल्हि इहा आहे, मुंहिंजा रब तोखे नाराज़ न करे, तोखे राज़ी करण वारो हुजे। सच ॿुधाए ॾियो, असांजा केतिरा भाइर इन ख़ुलूस सां दुआ घुरनि था, अल्लाह पुट त खपे थो पर जेको तोखे राज़ी करे, अल्लाह औलाद जो सवाली आहियां पर जेको तुंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ किरदार खे अपनाए, अल्लाह औलाद जो सवाली आहियां जंहिंजी पूरी ज़िंदगी, पूरी सूरत, जंहिंजी पूरी हयात तुंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ गुज़रे, तुंहिंजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ न गुज़रे। सिखो ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम, सिखो मरियम उम्मीद थी, तू छा चवण लगी? हिकु मां हुई, मां खे पंहिंजे औलाद सां केतिरी मोहब्बत हूंदी आहे, चवण लगी रब्बे इन्नी नज़रतु लक मा फी बतनी मुहर्ररा फतक़ब्बल मिन्नी। दुनिया जो हर वालिद जॾहिं इन आयत खे पढ़े थोरो रुकिजी वञे, दुनिया जी हर अमड़ जॾहिं इन आयत खे पढ़े थोरो रुकिजी वञे, तिन नेक बानी रब खे चयो छा हो, हिन नज़र कहिड़ी मञी हुई, हिन अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं केॾो अज़ीम सदको ॾियण जी ॻाल्हि करे छॾी हुई। अञा औलाद थियो कोन्हे, अञा औलाद निगाह खोली कोन्हे, अञा औलाद अक़ीक़े जी उमिरि ताईं पहुतो बि कोन्हे, लेकिन रब सां मुआहिदो करणु लॻी आहे, अल्लाह नज़र तो लॻ, मुंहिंजा रब जेको मुंहिंजो औलाद थींदो तुंहिंजे दीन लाइ वक़्फ़ हूंदो। अल्लाह दुनिया लाइ न, दुनियावी वसाइल जे लाइ न, दुनियावी असबाब जे लाइ न, नज़र तो लक मा फी बतनी मुहर्ररा, अल्लाह घर जे कमकार लाइ, वालिदैन जे कमकार लाइ न,
घरेलू बुनियादी ज़रूरियात जे लाइ बि न नज़र तो लग अल्लाह मुंहिंजो लखते जिगर तुंहिंजी ज़ात तुंहिंजे दीन जी ख़िदमत में वक़्फ़ हो। मुसलमानो अॼु पूरी दुनिया ॻोल्हे अचो, पूरे जहान पूरी ज़मीन ते फिरी अचो, आहे को वालिद जेको रब सां अहिड़ो मुआहिदो करे? आहे का अहिड़ी अमर जीजल जेका अल्लाह कमुल हाकिमीन सां अहिड़ो मुआहिदो करे? नज़र तो लक माफ़ी बतनी मुहर्ररा, अल्लाह मुंहिंजो लखते जिगर तुंहिंजे दीन लाइ आज़ाद हूंदो। अल्लाह जा फ़ैसला पंहिंजा आहिनि। पुट न थियो, न्याणी थी, जॾहिं न्याणी थी त वाइदा यादि हुआ, चवण लॻी अल्लाह मां त चयो हो मुंहिंजो लखते जिगर हूंदो, तुंहिंजे दीन लाइ वक़्फ़ हूंदो, मुंहिंजा रब तो न्याणी अता कई आहे, तॾहिं बि मां वाइदनि जी पाबंद आहियां। ए अल्लाह कमुल हाकिमीन, इहा मुंहिंजी न्याणी तुंहिंजे दीन जे लाइ आज़ाद आहे, पोइ छा कंदी? इहा मस्जिद में हूंदी, मस्जिद जी ख़िदमत कंदी, बापर्दा औरत, बाहया औरत। इन्नी उईज़ुहा बिक व ज़ुर्रियतहा मिन शैतानिर रजीम। मुसलमानों दुआउनि जी तासीर बुझो, वालिदैन जी दुआ, जीजल अम्मा जी दुआ, चवण लगी अल्लाह ही औरत आहे, तुंहिंजे दीन लाइ वक़्फ़ आहे, मुंहिंजा रब तोखां सवाल आहे इनखे शैतान जे शर खां बचाए ॾियां। अल्लाह हिनखे बि शैतान जे शर खां बचाए ॾियां ऐं हिन जी औलाद खे बि शैतान जे शर खां बचाए ॾियां। मुसलमानों हिकु दुआ हुई ऐं इन दुआ खां पोइ सदियुनि खां बाद आया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं दुआ जी क़बूलियत जो अंदाज़ पाण कीअं बयान फरमायूं? पाण फरमायूं दुनिया में जेको बि ॿार पैदा थींदो आहे शैतान उनखे तकलीफ़ ॾींदो आहे, शैतान उनखे परेशानी में मुब्तला कंदो आहे, शैतान उनखे मुशक्क़त में मुब्तला कंदो आहे। गैर मरियमा वब्नहा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था हिन दुनिया में ॿ हस्तियूं, हिन दुनिया में ॿ ज़ातूं आहिनि, हिकु मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं ॿियो मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पुट ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम। इहे ॿ हस्तियूं अहिड़ियूं आहिनि जिन्हनि खे शैतान नंढपिण में मासूमियत जी ॼमार में का बि तकलीफ़ कोन ॾिनी आहे। एॾी वॾी हिफ़ाज़त, एतिरो वॾो तहफ़ुज़, एतिरी वॾी सिक्योरिटी, एतिरी वॾी ख़ुसूसियत मिली त आख़िर किथां मिली? जवाब हिकिड़ो आहे, अम्मा जी दुआ हुई, वालिदा जी दुआ हुई। ऐं दुआ में ये जुमला हा, इन्नी उईज़ुहा बिक व ज़ुर्रियतहा मिन शैतानिर रजीम। अल्लाह हिनखे ऐं हिन जी औलाद के शैतान रजीम खां बचाए ॾियो। मुसलमानों असां केतिरियूं दुआऊं घुरियूं आहिनि, असां पंहिंजे रब खां केतिरा मुतालबा कया आहिनि त असांजो औलाद कहिड़ो हुजणु खपे। मुसलमानों दुआऊं घुरो, सवाल करियो पंहिंजे रब खां, ऐं दुआउनि सां गॾोगॾु दुआ में इहा बि शइ शामिल आहे। असां मां केतिरे वालिदैन खे यादि आहे, इहा शिकायत आहे औलाद ते जिन्नात जो असर थी सघे थो, इहा शिकायत भी आहे औलाद ते तावीज़न जो असर थी सघे थो, इहा शिकायत भी आहे नज़रे बद लगे सघे थी, इहा शिकायत भी आहे तो औलाद शयातीन ऐं जिन्नात जा शिकार थी सघनि था। मुसलमानों मावा खां पुछां थो, असां मां केतिरनि खे उहा दुआ यादि आहे जेका दुआ मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ॾोटरनि हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खे ॾींदा? असां मां घणनि खे यादि? ऐं अल्लाह जो कसम मां उहे त जन्नत जा शहज़ादा, सोचण जी ॻाल्हि आहे उन्हनि खे भला दुआ जी कहिड़ी ज़रूरत? उईज़ुकुमा बिकलिमातिल्लाहि ताम्माति मिन कुल्लि शैतानि व हाम्मा व मिन कुल्लि ऐनिन लाम्मा। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु ते भी दम पढ़नि था, हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ते भी दम पढ़नि था। ॿिन्ही ते दम पढ़ंदे मोहम्मद जी दुआ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उईज़ुकुमा बिकलिमातिल्लाहि ताम्माति मिन कुल्लि शैतानि व हाम्मा व मिन कुल्लि ऐनिन लाम्मा। अल्लाह मुंहिंजे नंढड़े हसन खे, अल्लाह मुंहिंजे नंढड़े हुसैन खे ॿिन्ही खे शयातीन जे शर खां बचाए ॾियो, अल्लाह ॿिन्ही खे नज़रे बद खां बचाए ॾिया। मुसलमानों शिकायतूं त हज़ारे हूंदियूं, शिकायतुनि जा हज़ारे दफ़्तर हूंदा, लेकिन कहिड़ो वालिद आहे जेको पंहिंजे औलाद खे उहे दुआऊं ॾे जेके दुआऊं सेखारियूं मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानों नंबर 3, जेकॾहिं असीं चाहियूं था असांजो औलाद अखियुनि जो ठार हुजे, शिकायत करण खां पहिरियां थोरो पाण ॾे निहारजो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे माज़ी, पंहिंजे किरदार, पंहिंजे अमल, पंहिंजे तरबियत जे अंदाज़ ते थोरो गौर करियो।
असांजी कैफ़ियत छा आहे? असां पंहिंजे औलाद खे माहौल कहिड़ो ॾिनो आहे? असां पंहिंजे औलाद जी तरबियत कीअं कई आहे? मुसलमानो, जंहिं पुट सॼी ज़िंदगी ॾिठो हुजे न मादरत सां, जंहिं पुट सॼी ज़िंदगी ॾिठो हुजे मुंहिंजो बाबा निमाज़ त कोन पढ़ंदो आहे, असां कहिड़ी उमेद था रखूं त हाणे मुंहिंजी औलाद निमाज़ पढ़ंदी? जंहिं औलाद सॼी ज़िंदगी इहो ॾिठो हुजे त मुंहिंजे बाबा कॾहिं मुंहिंजे अखियुनि जे आॾो क़ुर खोले पढ़ियो कोन्हे, असां कहिड़ी उमेद था रखूं त हाणे असांजो लॻते जिगर क़ुर पढ़ंदो? अल्लाह हुनखे तौफ़ीक़ ॾे, असांजी दुआ है पढ़ी पए, लेकिन मुसलमानो असां हुनखे सबक़ कहिड़ो ॾिनो आहे? असां पंहिंजे किरदार सां हुनजी तरबियत कहिड़ी कई आहे? ज़िंदगी में केतिरा दफ़ा औलाद ॾिठो मुंहिंजो बाबा साईं त नशो इस्तेमालु कंदो, को सिगरेट नोशी जे मर्ज़ में मुब्तला आहे, को ॿिए नशे में मुब्तला आहे, को कहिड़े गुनाह में मुब्तला, को कहिड़े गुनाह में मुब्तला। औलाद जे साम्हूं असां ज़ुल्म कंदा रहियासीं, औलाद जे साम्हूं असीं नशा वापराईंदा रहियासीं, औलाद जे साम्हूं असां कूड़ ॻाल्हाईंदा रहियासीं, औलाद जे साम्हूं असीं जुर्म कंदा रहियासीं। मुसलमानो, हुनखे गुनाह सेखारण जा उस्ताद नऊज़ुबिल्लाह असां पाण। मूंखे पंहिंजे रब जो कसम आहे, हिन मासूम खे कूड़ ॻाल्हाइण कोन ईंदो आहे, इहो असां सेखारींदा। हिन मासूम खे धोखेबाज़ी ब्लैकमेलिंग कोन ईंदी आहे, हिन मासूम खे ग़लति बयानी करणु कोन ईंदी आहे, इहो असां पाण सेखारींदा आहियूं। हिन मासूम ॿार खे हसद में इंतकाम वठण जी आदत कोन हूंदी आहे, इहो इंतकाम वठणु असां सेखारींदा आहियूं। हिन मासूम ॿार खे ख़बर न हूंदी आहे मुंहिंजो बाबा पाड़े जे कहिड़े घर सां विढ़ियल आहे, मुंहिंजे बाबा जो कहिड़े कहिड़े माण्हू सां इख़्तिलाफ़ आहे। असीं पाण ज़ालिम आहियूं, असां हुनखे दुश्मनी सेखारियूं था, असां हुनखे नफ़रत सेखारियूं था, असां हुनखे इंतकाम जी आदत सेखारियूं था, असां हुनजे दिलि में हसद भरे छॾियूं था, असां हुनजे दिलि में बेअदबी पैदा करियूं था, बेअहतरामी पैदा करियूं था। मुसलमानो, जॾहिं इहे सभु जुर्म असां पाण सेखारिया पोइ छा ख़्यालु आहे? असां पंहिंजे औलाद में पोइ असां कहिड़ी उमेद रखी? असां किरदार सां एतिरा ग़लति सबक़ सेखारिया जेतिरा असां सही सबक़ कोन सेखारिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं घर में महिमान वड़जी विया, अमड़ हुई, पंहिंजे लखते जिगर खे सॾण लॻी, सॾे हुन इहे लफ़्ज़ चया, ए मुंहिंजा पुटड़ा मुंहिंजे वेझो आहे, मां तोखे का शइ ॾियणु चाहियां थी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ए औरत, तव्हां हुनखे सॾु कयो आहे ऐं तव्हां हुनखे चयो आहे पंहिंजे लखते जिगर खे त मूं वटि अच, मां तोखे का शइ ॾियां थी, छा तव्हां हुनखे का शइ ॾियण जो इरादो कयो हो? उहा अमर चए थी, अल्लाह जा नबी, हा, यकीनन मुंहिंजो इरादो हो त इहो जीअं मूं वटि ईंदो हिनखे का शइ मां इनायत कंदसि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए हिन ॿार जी अम्मा, जेकॾहिं तव्हां हिनखे का शइ न ॾियो हा न, अल्लाह जी तरफ़ां तव्हांजे मथां हिकिड़ो कूड़ लिखिजी वञे। मुसलमानो, पोइ छा ख़्यालु आहे? असां पंहिंजे औलाद जी तरबियत कीअं कई आहे? असांजा किरदार कहिड़ा आहिनि? असांजा अंदाज़ कहिड़ा आहिनि? असां तरबियत जा अंदाज़ कहिड़ा अपनाया आहिनि? मुसलमानो, अचो, पंज वक़्तनि जा निमाज़ी थियो, रब्बुल आलमीन जो कसम आहे, जॾहिं इहो मासूम बाबड़ा पाईंदो हूंदो, अञा हली बि कोन सघंदो, इहो पंहिंजी अम्मा खे सदे में ॾिसंदो न, इहो बग़ैर चवण जे सदे में हलियो वेठो, इहो पंहिंजी अमड़ खे क़ुर पढ़ंदे ॾिसंदो न, इहो इनखे पढ़णु न पियो अचे तॾहिं बि क़ुर खणी पंहिंजी बाती ॿोली में ज़रूरु क़ुर पढ़ंदो। लेकिन जंहिं घर में क़ुर जो तसव्वुर ई न हुजे, जंहिं घर में निमाज़ जो तसव्वुर ई न हुजे, जंहिं घर में तहज्जुद न हुजे, जंहिं घर में सदा न हुजनि, मुसलमानो, पोइ हिनजी तरबियत किथां थींदी? असां कहिड़ा किरदार पेश कया आहिनि? असां अंदाज़ कहिड़ा पेश कया आहिनि? नंबर 4, मुसलमानो, यादि रखो, हिकु मशहूर ऐं मारूफ़ जुमिलो आहे, तालीम केॾी बि हुजे पर जे अख़लाक न हुजे न, अख़लाक जी कमी खे कॾहिं तालीम पूरो कोन करे सघंदी आहे। पर जे तालीम केतिरी बि घटि हुजे, अख़लाक बुलंद ऐं आला हुजे न, त तालीम जी कमी खे अख़लाक पूरो करे छॾींदो। असां पंहिंजे औलाद खे अख़लाक केतिरो सेखारियो? असां पंहिंजे औलाद जी अख़लाक़ी तरबियत कहिड़ी कई आहे? वॾनि जो एहतराम केतिरो सेखारियो आहे? नंढनि जो अदब केतिरो सेखारियो आहे? असां हुनखे मिज़ाज कहिड़ा ॾिना आहिनि? असां हुनखे रवैया कहिड़ा ॾिना आहिनि? असां हुनखे अंदाज़ गुफ़्तगू छा सेखारियो आहे? मुसलमानो, अख़लाक जूं अदाऊं ऐं अख़लाक जा सबक़ असांजी ज़िंदगी मां ख़तमु थी विया, पोइ परे कोन्हे। अव्हांजे पंहिंजे शहर नवाज़ शाह जो मसइलो आहे, न्याणियूं रोंदो नज़र अचनि थियूं, सुदका भरींदे नज़र अचनि थियूं, आहूं भरींदे नज़र अचनि थियूं, दाव कंदे नज़र अचनि थियूं, त ज़िंदगी ज़ुल्म सां भरियल आहे, ज़िंदगी जुर्म सां भरियल आहे। असां ख़ुदकुशी न कंदा आहियूं, असांखे ख़ुदकुशी ते मजबूर कयो वेंदो आहे,
ला इलाहा इल्लल्लाह पढ़वारो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मतियो अवां खे मूंखे ये ॾींहुं छो ॾिसणा पिया, इहे दास्तानूं छो ॿुधणियो पियो, इहे दिल ख़राश वाक़िया जिन्हनि सां हां जिस्म ॾकी वञे, इहे वाक़ियात ऐं हादसात असांजे साम्हूं छो आया? छाजे लाइ? त वालिद सभु कुझु सेखारियो, वालिद सभु कुझु सेखारियो, पंहिंजे औलाद खे अख़लाक कोन सेखारियो, पंहिंजे औलाद खे अख़लाक जा अंदाज़ कोन सेखारिया, पंहिंजे औलाद जी बहितरीन तरबियत कोन कई। मुसलमानों ही हक़ वाक़ियो कोन्हे, अहिड़ा हज़ारे वाक़िया हूंदा, अहिड़ा लखे वाक़िया हूंदा। मुसलमानों तालीम खां अख़लाक मथे, यादि रखिजो, तालीम खां अख़लाक जी अहमियत मथे आहे। तव्हां भले हज़ारों डिग्रियूं ॾेई छॾियो, कॉलेज पढ़ायो, यूनिवर्सिटी पढ़ायो, जेकॾहिं अव्हां पंहिंजे बच्चे खे अख़लाक कोन सेखारियो आहे, अल्लाह जो कसम आहे तव्हां ज़ालिम आहियो। तव्हां पंहिंजे औलाद खे कुझु बि कोन सेखारियो आहे। दुनिया जी हर डिग्री पंहिंजी औलाद खे ॾेई छॾियो, पर मुंहिंजा जुमला यादि रखो, जेकॾहिं तव्हां पंहिंजी औलाद खे तौहीद न सेखारी आहे, अल्लाह जो कसम अव्हां ज़ालिम आहियो, अव्हां पंहिंजी औलाद खे कुझु बि न सेखारियो आहे। दुनिया जी मुकम्मल तालीम सां हुनखे आरास्ता करियो, लेकिन मोहम्मद जो एहतराम न सेखारियो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यकीन ॼाणियो असां पंहिंजी औलाद खे पोइ कुझु बि न सेखारियो आहे। ज़ालिम न थियो, पंहिंजे औलाद ते रहम करियो, पंहिंजे औलाद ते तरस खाओ, पंहिंजे औलाद जी बहितरीन तरबियत करियो, पंहिंजे औलाद खे बहितरीन अख़लाक सेखारियो। ऐं मुसलमानों नंबर 5, पंहिंजे औलाद खे हौसलो ॾियो। असां ॿाराड़ी ॼा सादा सूदा मुसलमान, असां पंहिंजे औलाद खे हौसले खां वधीक टिॼारींदा आहियूं। मासूमान नंढड़ो आहिनि, कॾहिं कुते खां टिॼारींदा, कॾहिं ॿिली खां टिॼारींदा आहिनि। मुसलमानों असां हुनजी दिलि में ख़ौफ़ खे विहारियूं था, ख़ौफ़ न विहारियो, इन्हनि खे हौसलो ॾियो, इन्हनि जा हौसला बुलंद करियो, इन्हनि जी उम्मीदूं बुलंद करियो ऐं सिखो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहु अकबर। नंढड़ो ॿार साम्हूं आहे, नंढपिण जी ॼमार आहे, या अञा मुमकिन आहे नौजवानी जी उमिरि हुजे, अल्लाह जा नबी उन सां मुखातिब आहिनि, फरमाइनि था इहफ़ज़िल्लाह तजिदहु अमामक। ए नंढड़ा, ए नौजवान, पंहिंजे रब खे यादि कंदो कर, पंहिंजे ख़ालिक खे, पंहिंजे मालिक खे तमामु घणो यादि कंदो कर। तजिदहु अमामक, अल्लाह जो रहमतूं तुंहिंजे साम्हूं हूंदियूं, अल्लाह जी मदद तुंहिंजे साम्हूं हूंदी, अल्लाह रब्बुल आलमीन जी मुहबतूं तुंहिंजे साम्हूं हूंदियूं। ए नंढड़ा, इहफ़ज़िल्लाह, तू रब्बुल आलमीन खे घणो यादि कंदो कर। तारफ़ इलल्लाह फिर रखा यारिफ़का फ़ी शिद्दा। ए नौजवान, ए नंढड़ा, मुश्किलातूं अचनि थियूं, परेशानियूं अचनि थियूं, एॾे जो हल इहो आहे त ख़ुशियुनि में रब खे घणो यादि कंदो कर, ग़म में तुंहिंजो रब पाणे तोखे यादि कंदो। खुशहाली में अल्लाह खे घणो यादि कंदो कर, परेशान हाली में तुंहिंजो रब पाणे तोखे यादि कंदो। केरु चए हा वाह नंढड़े खे इन्हनि ॻाल्हियुनि जी कहिड़ी ख़बर, नौजवान खे इन्हनि ॻाल्हियुनि जी कहिड़ी ख़बर, लेकिन रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे अक़ीदो बि सेखारनि पिया, उनखे हौसलो बि ॾियनि पिया। फरमाइनि था वालम अन्नमा अख़्ता लम यकुन लियुसीबक। ए नंढड़ा, जेका शइ तोखे पहुती कान्हे उहा तोखे कॾहिं बि पहुचण वारी कोन हुई। वा अन्नमा असाबक लम यकुन लियुख़्तिअक। ऐं जेका शइ तोखे हासिल थी वई, जेका शइ तो ताईं पहुची वई आहे, इहा शइ तोखां कॾहिं बि हटण वारी कोन हुई। वालम अन्न नस्र मा सब्र। ए नंढड़ा, इहो यादि रख, सब्र करण खां पोइ कामयाबी मिलंदियूं आहिनि, सब्र करण खां पोइ अल्लाह जी मदद ईंदी। केरु इहे तरबियत कंदो? कंहिंजा तरबियत जा इहे अंदाज़ आहिनि। सिखो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां। पाण फरमाइनि था व अन्न मअल उसरि युस्रा। ए नौजवान, मुश्किलातुनि खां पोइ आसानियूं ईंदियूं आहिनि। ऐं असां छा कयो? माज़रत सां नाराज़ न थी ॾियो, असां छा कयो? शायदि को असांजे उताक में महिमान आयो हुजे ऐं असां पुट जी हुन सां गिला न कई हुजे त ही अहिड़ो आहे, ही अहिड़ो आहे, हिन जी ज़िंदगी में ज़ुल्म आहिनि, ही त बेअदब आहे, ही त बेहतराम आहे, हिन खे कमु करण जो ढंग ई कोन्हे। अल्लाह जा बाना, तो सॼी ज़िंदगी औलाद जी गिला कई आहे, हाणे कहिड़ियो न वियो उमेद, तो सॼी ज़िंदगी पाण पंहिंजी ज़बान सां पंहिंजे औलाद जूं, पंहिंजे महिमान जे साम्हूं ग़ीबतूं कयूं आहिनि। हाणे उन औलाद जे हौसलनि खे त असां पाण मारे छॾियो, असां औलाद जे उमेदनि ते असां पाण पाणी फेरे छॾियो। मुसलमाननि खे हौसलो ॾियो, इन्हनि जी हिमत वधायो, इन्हनि खे हौसलो ॾेई बुलंद मक़ामात ते आणियो ऐं इन्हनि खे सेखारियो इन्हनि जो को हदफ़ बि आहे। असांजे मौज़ू जी अहम तरीन शइ, पंहिंजे औलाद खे सेखारियो तव्हांजो को हदफ़ बि आहे। ऐं यादि रखो, असांजो हदफ़ ऐं टारगेट हूंदो आहे दुनिया। नंढपिण में असां चऊं था डॉक्टर थींदो, अल्लाह असांजी उमेदनि खे पूरो करे। नंढपिण में असीं चऊं था
इंजीनियर थी दो, इन वटि ही उहिदा हूंदा, लेकिन याद रखो डॉक्टर, इंजीनियर, वॾो दुनियावी स्कॉलर थियण खां पहिरियां हदफ़ इहो आहे त हिकिड़ो बहितरीन दीनदार थियो। ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जे लफ़्ज़ मां सिखो, वजअलहु रब्बि रज़िया, अल्लाह मुंहिंजे पुट खे अहिड़ो ठाह जेको तोखे राज़ी करण वारो हुजे। त मुसलमानो, पोइ हाणे असां सोचूं असां औलाद जी तरबियत कीअं कई आहे। के बुज़ुर्ग जा, बुढ़ड़े जा, फालिज जे मरीज़ जा जुमला ॿुधी अॼु बि रोअण ईंदो आहे। उन अल्फाज़ चया त साईं हिकिड़ो सुवाल आहे, मां हुन ॾिसण लॻां थो त हिन आख़िरी उमिरि में, ज़िंदगी जे आख़िरी ॾियारनि में हिन अल्लाह जे ॿारड़े जो भला कहिड़ो सुवाल हूंदो। चए थो साईं छा मां ख़ुदकुशी करे सघां थो। हालांकि सहीउल अक़ीदा, आलुल हदीस माण्हू जंहिंजा अक़ीदा एतिरा मज़बूत हुजनि, उन जी ज़बान ते ख़ुदकुशी जो सवाल, जंहिंजो सिर्फ़ रब जी ज़ात ते यकीन ऐं भरोसो हुजे, उन जी ज़बान ते ख़ुदकुशी जो सवाल छाजे लाइ? सबब कहिड़ो आहे? चए थो साईं औलाद नाफ़रमान, औलाद जे ॾुखनि मूंखे परेशान करे छॾियो, औलाद जे परेशान मूंखे गमज़दा करे छॾियो आहे। ऐं जेकॾहिं अल्लाह जी तरफ़ां इजाज़त थो ॾिए हा त मां ज़रूरु ख़ुदकुशी करियां। मुसलमानो, इहे मसाइल, ज़िंदगी में इहे थींदड़ हादसात, ज़िंदगी जा केतिरा वाक़िआत, बल्कि केतिरे वालिदैन त ख़ुदकुशी करे बि छॾी आहे। सबब छो थियो आहे? सबब इहो आहे त असांजो तरबियत जो अंदाज़ इंतिहाई ग़लति हो। पोइ अखियुनि जा ठार कोन थिया, अखियुनि जा ॻोढ़ा बणिजी विया, पोइ दिलि जी थधार कोन थिया, इहे दिलि जा दर्द बणिजी विया, पोइ ज़िंदगी जो सुकून कोन थिया, ज़िंदगी जी परेशान हाली बणिजी विया। असांजा पंहिंजा हुया, ज़ुल्म कंदा रहिया, नाफ़रमानियूं कंदा रहिया, नाराज़ थींदा रहिया। ही पूरो माहौल, ही ज़िंदगी, ही असांजा इलाइक़ा, ॻोठ अहिड़े ज़ुल्म जी दास्तान सां भरियल आहिनि। अब मुसलमानो, हिकु तरफ़ वालिदैन खे तरबियत में केतिरियूं ग़लतियूं थियूं, ऐं ॿिए तरफ़ औलाद जा ज़ुल्म बेइंतहा हुया। चंद कलिमात औलाद खे चवणु चाहियां थो। जेकॾहिं बाबा साईं ज़िंदा आहिनि, जेकॾहिं अमर जीजल ज़िंदा आहिनि, इन्हनि जी क़दुरु करियो, इन्हनि जी अहमियत खे सम्झो, इन्हनि जे मक़ाम खे सम्झो, इन्हनि खे कॾहिं नाराज़ न करियो। इहे दुआ जा दरवाज़ा आहिनि, इन्हनि दरवाज़नि खे कॾहिं बंदि न करियो। इहे दुआ जा दरवाज़ा आहिनि, इन्हनि वटि दुआउनि जी जाइ ते कॾहिं बददुआ न अचणु खपे। वालिद नाराज़ आहिनि जो बददुआऊं, वालिदा नाराज़ आहिनि जो बददुआऊं। ऐं असां सम्झूं था त मां वॾो मोतबर शख़्स आहियां, मूं वटि ताक़त आहे, मूं वटि दोस्त आहिनि, मूं वटि अहबाब आहिनि। वालिद नाराज़ आहे त कहिड़ो मसइलो आहे? मुंहिंजे साम्हूं त मजबूर आहे। वालिद नाराज़ आहे, वालिदा नाराज़ आहे, मुंहिंजे साम्हूं मजबूर आहे। ऐं ॿी का ॻाल्हि कोन थी हले, पोइ असां छा था धमकी ॾियूं? असां पंहिंजो पाण खे एतिरो वॾो बहादुर सम्झंदा आहियूं, पोइ असांजी धमकी कहिड़ी हूंदी आहे त बाबा जेकॾहिं ॻाल्हि न मञींदव त मां ख़ुदकुशी करे छॾींदुसि। वालिदैन त मजबूर आहिनि, वालिदैन त मजबूर आहिनि। इहे जुमला ॿुधी हिसाइजी वञनि था, इहे जुमला ॿुधी मायूस थी वञनि था। मुसलमानो, जंहिं ज़ात खे उफ़ चवण जी इजाज़त कोन्हे, उनखे मां ख़ुदकुशी जी धमकी कीअं ॾिनी? जंहिं ज़ात खे उफ़ चवण जी इजाज़त कोन्हे, फ़इम्मा यब्लुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़ वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। रब्बुल आलमीन फरमाए तो तू इन्हनि खे उफ़ बि न चव, तू इन्हनि ते सख़्ती न कर, तू इन्हनि ते शिद्दत न कर। इज़्ज़त, एहतराम, इकराम जा जेके बि जुमला आहिनि सभु पेश कर। अदब जा जेके बि अंदाज़ आहिनि सभु वालिदैन जे साम्हूं पेश कर। हुस्न अखलाक जा जेतिरा नमूना आहिनि सभु वालिदैन जे साम्हूं पेश कर। मुसलमानो, असांजो निज़ाम उबतो आहे, असांजे जीअण जा अंदाज़ उबता आहिनि। असां मुकम्मल क़ुरान जी नऊज़ुबिल्लाह मुखालिफ़त में ज़िंदगी गुज़ारियूं था, पोइ वालिद परेशान न, पोइ वालिदा परेशान न। ऐं जेकॾहिं अहिड़ा ज़ालिम थी विया आहियो, पोइ हिकिड़े ॾींहुं कुझु टाइम कढो, हिकिड़े ॾींहुं कुझु टाइम कढो, 5 मिंट कढे अहिड़े माण्हू सां मुलाक़ात करियो जंहिंजो वालिद दुनिया में न रहियो हुजे। अहिड़े माण्हू सां मुलाक़ात करियो जंहिंजी अमर जीजल दुनिया में न रही हुजे। ऐं उन खां सवाल करियो त बाबा जी अज़मत छा हूंदी आहे। उन माण्हू खां पुछो बाबा जो एहतराम छा हूंदो आहे, जंहिं पंहिंजे हथनि सां पंहिंजे बाबा खे कफ़न पारायो हुजे। उन माण्हू खां सवाल करियो जे वालिदैन जा जनाज़ा कुल्हे ते खया हुजनि त वालिदैन जी अज़मत छा हूंदी आहे। उन माण्हू खां सवाल करियो जे वालिदैन जे जनाज़े खे पंहिंजे हथनि सां लाद में रखियो हुजे, उन्हनि खां पुछो वालिदैन जी अज़मत छा हूंदी आहे। अॼु ज़िंदा आहिनि तॾहिं बेक़दर आहिनि, अॼु असांजे अखियुनि जे साम्हूं आहिनि तॾहिं ज़ालिम बणिजी चुका आहियूं। अॼु असांजे निगाहुनि जे साम्हूं
आजी सां निबड़त सां ही साइल बीठा हूंदा आहिनि तॾहिं असां दड़का ऐं पंहिंजो रोब जमाइण जी कोशिशि कंदा आहियूं। अल्लाह जा वारो यादि रखो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अंदाज़ खे कई सालनि खां बाद नंढपण जी ॼमार में वालिदा दुनिया मां हली वियो। कई सालनि खां बाद नुबुवत मिलण खां पोइ अर्श रब खां इजाज़त घुरे रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी अम्मा जी क़बर ते आया। सम्झो था अम्मा छा हूंदी आहे, अम्मा जो मक़ाम छा हूंदो आहे। ऐं जॾहिं अम्मा जी क़बर ते अचण वारा केरु हुजनि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, रहमतुल लिल आलमीन पैगंबर। ऐं अॻियां अमर जीजल जी क़बर हुई। सहाबा किराम फरमाइनि था असां ॾिठो फबका व अबका मन हौला, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुरका भरे रुना हा ऐं गॾु जेके बि सहाबा हुआ सभु जा सभु रुना हुआ। मुसलमानों जे वालिदैन अॼु मौजूदु आहिनि, शायदि सुभाणे असां सां गॾु न हुजनि या मुमकिन आहे उहे मौजूदु हुजनि, शायदि सुभाणे असां न हुजूं। अचो अदब सां पेश अचो, एहतराम सां पेश अचो। ऐं जेकॾहिं हिन मस्जिद में वेठल कंहिं औलाद सां जो वालिद नाराज़ आहे, वालिदा नाराज़ आहे, जुमे खां पोइ फारिग थियो हलिया वञो, अदब सां एहतराम सां पेश अचो, माज़रत करे वठो। चालायत हुस्न खुल्क जा सभई अंदाज़ वालिदैन ते कुर्बान करणा आहिनि, अखलाक जा बहितरीन नमूना सभई असांखे वालिदैन ते कुर्बान करणा आहिनि। तो मुसलमानों अचो सोचो, जेकॾहिं औलाद जी तरफ़ां ग़लती आहे तो औलाद पंहिंजी इस्लाह करे, जेकॾहिं वालिदैन किथे तरबियत में ग़लती कई आहे तो वालिदैन पंहिंजी इस्लाह कनि ताकि सुठो घराणो ताबीर थिए, सुठो ख़ानदान ताबीर थिए ऐं सुठी क़ौम ताबीर थी वञे जेका दुनिया में बि सुरखरू ऐं कामयाब हुजे ऐं आख़िरत में बि कामयाब हुजे। आमीन व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।